सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। मालिक असांखे अहिड़ो बणायो आहे, असां सिर्फ़ चङी नियत कयूं ॾियण जी, चङे थियण जी, चङे हलण जी। जे तूं सिर्फ़ नियत सां चयो ॾे ॿियो पोइ मां ॾियां थो, असांजी नियत ॾिसी करे ॾियण जी, चङे थियण जी, बहितर हलण जी। जैसा सच्ची नियत सां इहो कंदा आहियूं त मालिक असांजी नियत खे ॾिसंदो आहे, ते कुझु ॾियणु चाहे थो, कुझु बहितर थियणु चाहे थो, हू असांखे सभु मौक़ा ॾींदो आहे चङे थियण जा, बहितर हलण जा। पर जॾहिं असां वटि न हूंदो आहे, असांजी नियत चङी हूंदी आहे, पर जीअं अचणु शुरू थींदो आहे, आम इंसान ग़लती उते कंदो आहे त जीअं कुझु वधणु शुरू थींदो आहे, बजाए ओतिरो चङो थियण जे, जेके हुन तकलीफ़ूं ॾिठियूं उनखे ख़तमु करण जे, उहो वरी ग़लति रस्ता वठंदो आहे। पंहिंजो खाधो पीतो, तौरु तरीक़ो, अंदाज़, उथी वेठी, जेको कुझु हालत कंदो, ॻाल्हाईंदो, ख़र्चो कंदो, अंदाज़ अपनाईंदो, उनमें अहंकार भरिबो वेंदो, वॾाई भरिबी वेंदी। ऐं अहंकार ऐं वॾाई जे करे उहो ग़लति ॻाल्हियुनि, ग़लति अमलनि, ग़लति कर्मनि में, ग़लति खाधनि पीतनि में हलियो वेंदो। ऐं जंहिं नियत जे करे उनखे मालिक सभु कुझु ॾिनो, उन पंहिंजी नियत सां बदनियती कंदो आहे, पंहिंजी नियत सां पाण खोटी कंदो आहे, पंहिंजे भाग सां पाण बेईमानी कंदो आहे। ऐं जॾहिं वो पंहिंजी नियत सां वरी बदनियती कंदो आहे, त पोइ थोरे वक़्त खां बाद उहा नियत उनखे मोकिलाइण शुरू कंदी आहे। ऐं वेंदे वेंदे आसीस जे बजाए अञा उनखे उबदा लफ़्ज़ ॾेई वेंदी आहे त तूं, मां तोखे आयमि चङाई जे लाइ, पर तूं मूंखे अञा ख़्वार ऐं ख़राबु करे छॾियो। मूंखे मालिक मोकिलियो त उन सां अञा चङो थींदे, बहितर थींदे, पर तूं मूंखे उन अॻियां मुंहुं खणण जहिड़ो न छॾियो। ऐं पोइ इंसान जो जीवन डगमगाहट में शुरू थी वियो आहे। ऐं पोइ इंसान कॾहिं अणहूंद में हलियो वेंदो आहे, कॾहिं हूंदे सूंदे में अणहूंद में हूंदो आहे। पोइ जेकॾहिं हूंदो बि सही, न सुकून हूंदो, न शांती हूंदी, अञा अंदर में साड़, जलन, क्रोध, ग़लति रस्ता, ग़लति तरीक़ा, ऐं पोइ पुंज बजे अञा पाप कंदो वेंदो आहे। ऐं इहा इंसान वधि में वधि ग़लति तरीक़ो अपनाए करे पंहिंजो पाण खे ज़बरदस्ती नर्क जो भागी बणाईंदो आहे, पंहिंजे जीवन खे नर्क बणाईंदो आहे। पर जेकॾहिं जेका हुन चङी नियत रखी, बहितर अंदाज़ सां अॻिते वधियो, अगरि उन नियत खे वरी जेको नियत हले उन खे हू कॾहिं न भुलिजे, पोइ जीअं वधंदो वञे, वसंदो वञे, तीअं तीअं पाण बि सुखी रहे, ॿियनि खे बि सुखियो रखे, घर परिवार खे बि सुखियो रखे, पंहिंजे अंदाज़ खे बि सुखियो रखे, पंहिंजा तौरु तरीक़ा सभु बहितर कंदो वञे। पोइ जीअं जीअं हो पंहिंजी नियत सां सदनियती कंदो, उन सां अन्यायी चङाई कंदो, तो मालिक जी रहमत एतिरी मिलंदी वेंदी आहे। अगरि तूं सिर्फ़ु सोचो त उन एतिरो कुझु ॾिनो, जॾहिं वरी ॾिनल मंझां ॾियणु शुरू कंदो आहे ऐं शेवा शुरू कंदो आहे, त पोइ ऐं कंहिं ग़लति पासे न वेंदो, चङे पासे हलंदो, त पोइ होॾे कॾहिं कमी ईंदी न आहे, सदाई वधंदो वसंदो, आबाद ख़ुशि ख़ुशहाल।